नमस्कार, जय माता दी मित्रों। उम्मीद है तव्हां सब ठीक हूंदवे। असां हिंगलाज माता जी यात्रा ते माता रानी जी ॼाण तव्हांखे ॾींदा हलूं था पिया वक़्फ़े वक़्फ़े सां। अॼु असां सां गॾु पुराणो चौकीदार, शेवाधारी, संभालींदड़, गार्ड, माना सभु इनखे चयो वञे। तक़रीबन इनखे लॻभॻि तक़रीबन 30 साल 25 साल हिते थी चुका आहिनि शेवा कंदे। सभ खां हिते जेको आहे पुराणो इहो शेवाधारी आहे, संभालंदड़ आहे। धन्य आहे जी शेवा जो ॾींहुं राति हिते माता जे आस्थान ते वेही करे शेवा करे थो पोइ ध्यानु करे थो पोइ केरु अचे थो केरु नथो अचे। घर ॿार बच्चा पंहिंजे ॻोठ में अथसि, उते उन्हनि खे मैया जे आसरे छॾे पाण हिते मैया जी ड्यूटी करे थो पियो। सो अचो त इनको पुछूं था त हिन जो नालो पहिरियों ऐं इनको पुछूं था त माता जे बारे में घणा साल थिया हिते रहंदे ऐं इन को अहिड़ो करिश्मो वग़ैरह या कुझु ॾिठो आहे त उहो असां ॿुधाए। जय माता दी। जय माता दी। छा नालो आहे तव्हांजो? साईं मुंहिंजो नालो अरबेलो आहे। अरबेलो पाण बुरड़ो आहियां। ज़ात जो बुरड़ा आहियो? जी। अच्छा, असांजो पासे में ॻोठ आहे कलाती जे नाले सां। अच्छा, असां उते रहंदा आहियूं। पोइ माता जे दर ते जीअं हिते ड्यूटीअ जो प्रोग्राम थियो, चौकीदारी जो निज़ाम हलियो, पोइ मुंहिंजे बाबे खे घुरायो वियो। अच्छा, हा, पोइ कुझु साल बाबो तव्हांजो आयो? हा, कुझु साल बाबे ड्यूटी कई। उहो वरी थोरो पोइते थियो त पोइ मूंखे हुकुम मिलियो त अचो भा। हा, पोइ बाबे जे हूंदे ई मां ईंदो हुउमि घणो। अच्छा, पोइ वरी ईअं हलंदे हलंदे रहिजी वियासीं। पहिरियों हिते ॿिया संत हुया जेके संभालींदा हुया। पहिरियों तव्हां जो आया हुए? आयासीं। घणी उमिरि तव्हांजी? असांजी उमिरि तमामु नंढड़ी, ॾाढी बि न हुई, बस 14-15 साल। 14-15 जवानी नई मां जवानी हुई। जवानी पूरी न हुई। तव्हां आए हुए त उन टाइम केरु हो हिते? हिते भाई खबड़ूमल हुयो, बानाराम जो पुटु। बानाराम उहो संभालंदो हुयो? उहो संभालंदा हुया। अच्छा। वरी उनजो भाउ हुयो नारायण दास, उहे बि संभालंदा हुया। सही। उन्हनि जूं पंहिंजे जाइ ते वॾियूं महिनतूं हुयूं। ठीकु आहे। उन्हनि जेसि ताईं महिनत करे सघिया वीचारा उस ताईं कई। पोइ कुझु वरी वक़्त जी वीर अहिड़ी आई जो उन्हनि खे हे दरवाज़ो छॾिणो पियो। उहो ॾेई करे महेश कुमार के माना भाई साहब के माना संभाल साईं जन मुरीद हुया उन्हनि जा। साईं महेश कुमार जन महिनत कश्यप हुया, पुराणा ईंदड़ बि हुया। उहे असां खां घणो अॻु में ईंदा हुया। अच्छा, तव्हां खां पहिरियों जा हुया? हा, साईं महेश कुमार जन जो अचण जेको आहे उहो घणो पुराणो। सही। ठीकु आहे न। पोइ अदा उन्हनि खे संभाल ॾेई करे पोइ साईं जन रवाना थिया। उहे वीचारा उहे नूर शाह भिट जा हुया। नूर शाह भिट ई हलिया विया। पोइ साईं जन संभाल कई त अलहमदुलिल्लाह तरक़ियाती कम ॾाढा थिया आहिनि। सुठो। महेश कुमार, साईं महेश कुमार जन घणो माना पुराणे टाइप ते हूंदा, कमरा न हूंदा, हे न हूंदी, कुझु बि न हुयो। कुझु बि न हूंदो। खबड़ूमल जो जंहिंमहिल दौर हुयो तंहिंमहिल ॾाढो माना सादगीअ वारो दौर हो हिते। पोइ आस्ते आस्ते बिजलियूं ईंदियूं वयूं, रोड ईंदा विया, दीवाननि जो तावन आहे शक्कर वारनि जो अक्सर करे, या गैसूं आयूं, इहे सॼो कुझु दोस्तनि जो। साईं भगवान दास चावला हुया। साईं वरी उनजा फर्ज़ंद आहिनि साईं मुकेश कुमार चावला जन, उन्हनि बि ख़ूब तावन कया। साईं रमेश लाल मदन लाल वारा आहिनि, शहदाद कोट वारा जेके मिनिस्टर आहिनि, MNA आहिनि, उहे तावन में आया आहिनि, सदाई तावन कंदा रहिया आहिनि साईं जन सां। ठीकु आहे। बाक़ी साईं महेश कुमार जी पंहिंजी महिनत वॾी आहे और रातिनि ॾींहंनि जो पंहिंजो पाण पतो ॾींदे ई गुज़रंदी आहे उन्हनि जी। तव्हां घणे तक 25-30 साल? 25-30 सालनि जे लॻभॻि हूंदो आराम सां। 25 साल त हूंदा। 22-25 साल। तव्हां अहिड़ो कोई ॿुधायो करिश्मो अहिड़ो का तव्हां ज़िंदगी में माता रानी अहिड़ो करिश्मो कोई ॾिठो हूंदो, कोई करामत अहिड़ी कोई? माता रानीअ जूं करामतूं साईं लखे आहिनि। बाक़ी ॻाल्हि इहा त हुनजो जेको हुयो त माना 30 साल जॾहिं ॿुधाइनि था वॾड़ा, मुंहिंजो बाबा ॿुधाईंदो त जॾहिं हिंदुस्तान पाकिस्तान वारो दौर थियो त 30 साल हिते अहिड़ा गुज़रिया जो हिन दरबार ते कोई बि न हुयो ऐं खंडर जी सूरत थी वई। हा, इहो कहिड़े माना 47 खां पहिरें जी ॻाल्हि आहे? 47 खां अॻु में माना 47 वारो दौर आयो त हिते पहिरियों त वसंदड़ दरबार हुई। 47 खां पहिरियों माना पहिरियों बिल्कुलु 47 खां पोइ हलिया विया न संत जेके हुया ग़रीब के जेके हुया जेके उहे हलिया विया न इंडिया, या इंडिया हलिया विया, या वरी के जेके हुया उहे दुनिया तां हलिया विया। पोइ हिते संभालण वारो कोई बि न हुयो। ख़ौफ़ वारो वक़्तु 30 साल माना खाली रहियो, माना कोई ईंदो न हो मथो टेकण। 30 साल जी माना पूरी जमार ये दरबार वॾड़ा ॿुधाइनि था त ख़तम हुई, माना काई शइ न हुई। बाक़ी जेको आहे ईंदा हुया जेके अचण वारा पुराणा प्रेमी ॿिया टिया त उहे बाहि ॿारे उहो सहारो वठी गार में अंदरों चकर लॻाए वेंदा हलिया। 30 सालनि खां पोइ बाबा बानाराम खे हुकुम मिलियो, उहे रहंदा हुया बाबा शतन शाह ते ऐं बाबा नूर शाह ते रियाज़त कंदा हुया, बाबा बानाराम जन। अच्छा, जेके भाई खबड़ूमल वारनि जो जेको वालिद साहब हुयो
साईं जन जी समाधि हा हुकुम मिलियो त हेॾे जेको आहे अची करे रहो तव्हां तव्हांखे उते माता राणीअ जो बाक़ाइदे दर्शन थियो हुनखे दर्शन थियो छतनि छा ते सुतल हो उते दर्शन थियो दर्शन थी करे माता हुनखे हुकुम ॾिनो त बाबा जी तूं पंहिंजो दर वसाए मुंहिंजो दर वसाए उहो जेका जाइ विसाई पई आहे ऐं उनखे माना हिन वक़्तु जेका शेवादारीअ जी ज़रूरत आहे असांखे पोइ शेवा में आया पाण अची करे वॾियूं शेवाऊं कयूं उन्हनि जूं ख़िदमतूं साईं वॾियूं तमामु सही तमामु वॾियूं ख़िदमतूं साईं जन जूं उहे ख़िदमतूं कंदे कंदे वरी उनजा पुट आया उनजे पुटनि खां बि जेका पोइ थी उन पंहिंजी ख़िदमत कई पर पोइ साईं ॻाल्हि इहा बीठी त माना उन्हनि ग़रीबनि जो वञण थी वियो वञण जो कई मजबूरियूं अची वियूं साम्हूं जंहिंजे करे उहे हलिया विया हलिया वञण खां पोइ साईं महेश कुमार जन आया त पोइ रंग लॻंदा विया करिश्मा साईं माता साहिब जा अनमोल आहिनि कहिड़ा कहिड़ा ॿुधाए जन धन्यवाद असांजे प्यारे जो 30 साल हिननि पंहिंजी जीवन जो 25 साल पंहिंजे जीवन जो ज़िंदगी जो हिकिड़ो वॾो अरसो हूंदो आहे पंहिंजो जीवन कंहिंखे अर्पण करणु कंहिंखे ॾियणु वॾी ॻाल्हि आहे जो हिकु असांजो मुस्लिम भाउ थी करे माता राणी जो जेको एॾो वेही करे एतिरा साल वेही करे हिनजे वालिद साहिब बि पिता बि हिन हिते शेवा कई आहे धन्यवाद आहे ऐं ॿियनि शेवादारनि सां हाल वाल कंदासीं असां तव्हांखे उनजो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं इहो बि अगरि असां सॼी चैनल ते न रखे सघियासीं त किश्तवार तव्हांखे वरी बि इहो बि जीअं असां ॿियूं कथायूं किश्तवार ॿुधाईंदा आहियूं इहो बि तव्हांखे किश्तवार ॿुधाईंदासीं तव्हांखे जय माता दी असांजो हिकिड़ो ॿियो शेवादारी जेको असल रहंदड़ त रानीपुर साइड जो खैरपुर साइड जो आहे पर मैया राणी जे हुकुम सां मैया राणी बुलावे ते हे बि शेवा करण लाइ हिते आयो आहे ऐं हे हिते ॾाढो प्यारो बोरची बि आहे ॾाढी ज़बरदस्त रोटी तयारु कंदो आहे रोटी पचाईंदो आहे ऐं उन सां गॾोगॾु ॿी बि शेवा काफ़ी कंदो आहे 3 बजे नेम पूरो उथी बजे 3 बजे उथी करे माता रानी जो दरबार खोलणु चाहे रात जो जेतिरो टाइम वॼे 1 बजे 2 वॼनि 12 वॼनि केतिरे बि सुम्हे लेकिन पूरे 3 बजे उथी करे अंदरि मैया राणी जे दरवाज़ो खोलणु मैया राणी जी प्रार्थना करणु ऐं शिवलिंग ते जल चाढ़णु खीर जो हिन जो नेम आहे डेली जो सो हिन खां पुछूं था हिन जो नाम ऐं किथे रहंदा हुया अॻु कीअं हिते आया सो अची त पुछूं था जय माता दी जय माता दी छा नालो आहे तव्हांजो हाँ तो मुझो नालो साईं हकीम नालो आहे अग में साईं क्लिपिन ड्यूटी कंदा के ज़ात जा ता मारवाड़ी आयो साईं मारवाड़ी आयो हां साईं कौम माने मारवाड़ी अची वई उन मारवाड़ी में अची इंदिया हां सही तो साईं उते क्लिपिन में चौ मंदिर ते उते सेवा कंदो हुयमि पोइ वरी माता जो हुकुम थी वियो पोइ साईं हिते आयासीं ॾाढो ख़ुशि उहो छॾे करे माना उहो छॾे करे वरी हिते उते त पघार वॾी हूंदी तव्हांजी बस जाते इंसान जो रूह लगे हाँ मानो तो रूह न लगे पियो मानो बुलाव अंदर छिक हुई माता जी पोइ इनजे करे पोइ वरी मां हिते अची पहुतमि उहो छॾे करे माना उते छॾे करे माना हिते माता जी हाज़िरी भरी तव्हां हिते सेवा कई उहा पोइ छॾे करे वरी माता जी अची हाज़िरी भरे से सेवा में लगा घणो टाइम तव्हांखे थियो हिते आए तव्हांखे 2 साल थी विया तव्हांखे हिते मूंखे थी विया हूंदा तक़रीबन 14-15 महीना थिया हूंदा हिते आए माना आए के सही सही माना 15 महीना 14 ईअं थिया हूंदा वाह वाह माना सभु शइ तव्हां उहो एॾी माना सुख एॾो सुख एॾा माना बंगलनि जी रिहाइश माना उहो छॾे करे हिते मैया राणी जे दर ते तव्हां शेवा कई आहे मैया जे कदमनि में आया हूं ॾाढो ख़ुशि थिया आहियूं पहुची बि आया वाह वाह भंडारो ॿियो तयारु करे वरी हलाइण करणु मतिलबु ॿियो बि सेवादारी जेका जेकी बि शेवा हूंदी आहे करे वरदा असां मन खां कंदा आहियूं वाह वाह ऐं रात जो 10 बजे 11 बजे 12 बजे जंहिं महिल बि असां सुम्हूं असांखे उहो परवाह न आहे सही ऐं 3 बजे वरी मां नेम ते वेंदो आहियां माता रानी जो गेट खोले उते नेम कंदो आहियां जंहिं खां बाद में शिवलिंग ते जल बि चाढ़ींदो आहियां सेवा कयूं था पिया वाह वाह माता रानी ख़ुशि कंदी असांखे तव्हां इन्ही 2-3 महीननि में जेतिरा तव्हांखे महीना थियनि 15-20 महीना जेके बि थियनि कोई अहिड़ो करिश्मो वग़ैरह कोई अहिड़ी तव्हां ॾिठी आहे ॻाल्हि तव्हां हिसाबी चक्कर वारा ई माण्हू ईंदा आहिनि काफ़ी हिते बस हिसाबी चक्कर वारा माण्हू ईंदा आहिनि माता जो नालो वठी ऐं बसि पुछा कंदा आहियूं त माना उहे छॾे वेंदा आहिनि जनात जनात बि छॾे वेंदी आहे
अहिड़ो दर आहे माता हा, रानी अहिड़ो जो। माता जो अहिड़ो दर आहे। असां नालो माता जो वठी बसि हुन खां पुछंदा आहियूं त बिल्कुलु असांजे कंट्रोल में अची वेंदो आहे। जीअं असां चवंदा आहियूं उअं ई कंदा आहिनि जिन बि। भक्तों, प्यारे भक्तों, तव्हां ॿुधो ॾाढो, ॾिसो हे उहो दर आहे मैया राणी जो जाते इंसान त जेको आहे झुकंदो आहे अची करे, लेकिन हिते जेके जिनात आहे उहा बि हिनी दर ते अची करे झुकंदी आहे। उहा बि मैया राणी जे शरण में अची करे, मैया दर ते अची करे पाण खे माना हिकिड़ो उन्हनि जो निस्तारो थी वेंदो आहे। उहे माना तरी वेंदा आहिनि। उहे जिनात जेका जूण में हूंदा आहिनि, जेके रूह हूंदियूं आहिनि जूण में, उहे बि जेॾी महिल हिते ईंदा आहिनि, हिते अची करे मैया राणी जो दर्शन कंदा आहिनि, मैया राणी भवन जो दर्शन कंदा आहिनि, उहे बि अची करे पाण खे माना इनी दुखाईंदड़ जेका भटकदड़ जेका आत्मा आहे उन मां पाण खे छुटकारो ॾिवाए करे वञी प्रभु में लीन थींदा आहिनि। सो ॾिसो, हे मैया राणी जो उहो आनंददायक, उहो अद्भुत दर्शन आहे, अद्भुत हिकिड़ो मंदिर आहे जेको एॾो प्यारो दर्शन आहे। सो जॾहिं ॾिसो जिन अची करे जेका आहे रूहां अची करे हिते सकून पाए वेंदियूं आहिनि, उहे तरी वेंदियूं आहिनि। असां कीअं न तरंदासीं? सो असां बि जेतिरो थी सघे अचूं इन दर ते, मैया राणी जो दर्शन कयूं। जंहिं जंहिं दर्शन न कयो आहे यूट्यूब चैनल ते त दर्शन तव्हां कंदा वे, माता राणी तव्हांखे बिल्कुलु उहे फलदायक कंदी। लेकिन कोशिशि कयो, जंहिं जंहिं चाहे हिंद चाहे सिंध चाहे कहिड़े मुल्क में रहनि था पिया, अगरि उन्हनि माता राणी जो आस्थान न ॾिठो आहे, दर्शन न कयो आहे, त ज़रूरु दर्शन कयो। हिते कई अंग्रेज़ बि ईंदा आहिनि, ॿाहिरों मुल्कनि खां माण्हू बि ईंदा आहिनि। सो अची करे दर्शन ज़रूरु कंदा।